नाज़रीन, गर्मीअ जी शिदत में इज़ाफ़े खां पोइ कींझर ढंढ ते माण्हुनि जी आमद में बि वाधि थी वई आहे। कींझर ते ईंदड़ माण्हुनि वधीक सहूलियतूं ॾियण जी घुर कई आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे महबूब बिरोही। जी नाज़रीन, सिंध जे तारीख़ी ढंढ कींझर ते शदीद जॾहिं गर्मियूं थियूं आहिनि त वॾे अंग में कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हू हिते जेके गर्मी जा सतायल ऐं बिजली जी लोड शेडिंग जा सतायल माण्हू हिते मोकल वारनि ॾींहंनि में ख़ासि तौर ते छंछर आचर ते पचनि था। अॼु वॾे अंग में कींझर ढंढ जा ते माण्हू आयल आहे। कोशिशि कंदासीं त हितां जे माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल करे सघूं। काफी इंजॉयमेंट कर रहे हैं, गर्मी को एंजॉय कर रहे हैं यहाँ पर आके। शदीद गर्मी तो है लेकिन बट क्या करें, एंजॉयमेंट भी लाजमी है। एंजॉयमेंट करेंगे फैमिली के साथ तो थोड़ा सा माइंड फ्रेश होगा। साईं बहुत अच्छा फील कर रहे हैं। कराची के अवाम के लिए तोहफा है एक अल्लाह का, और बड़ा मजा आ रहा है। इतनी दूर से हम आए, यहाँ पर आए मीठे पानी के लिए आए, क्योंकि खारा पानी में आपको पता है मजा नहीं है। तो यहाँ पे एनवायरनमेंट भी अच्छा है, बहुत सख्ती भी है और मजा भी बहुत आ रहा है माशाल्लाह से। शुक्र अल्लाह जो आन अचण थियनि, थोरो घणो रोज़गार थियो आहे ऐं तमामु सुठो हींअर इंतज़ाम कयो वियो आहे। बोडुनि लाइ ट्यूबनि जे लाइ माण्हू खे ॿाहिरि वञणु नथा ॾियनि। इन हिसाब सां जेको वञे थो उन ते जुर्मानो लॻियो वञे ऐं माशाल्लाह सही आहे। ट्यूब बि ॾींदा आहियो, पोइ अव्हां जी ज़िमेदारी हूंदी आहे या हू पाण वेंदो आहे माण्हू अंदरि? न, असांजी ज़िमेदारी हूंदी आहे, हुनखे जाचे बीहंदा आहियूं। जे ॿाहिरि कढी वेंदा आहिनि त पोइ गवर्नमेंट जा माण्हू पुॼी वेंदा आहिनि, उहे उन्हनि खे खणी वेंदा आहिनि पाण सां गॾु। मने कंदा आहियो हुनखे? जी हा, बिल्कुलु असीं मने कंदा आहियूं, अॻियां न वञे, वॾो पाणी आहे। कराची के अंदर लॉकडाउन की वजह से वैसे ही परेशानियां हैं, वैसी जहरी टेंशन वगैरह है, तो इस मौसम में गर्मी की वैसी टेंशनों की वजह से ये करली झील पे आकर हम लोग बहुत बेटर फील कर रहे हैं। और साफ सुथरा पानी है जिसमें हम फैमिली के साथ आके एंजॉय कर रहे हैं। और इसके अलावा जो है ना, यहाँ पे बहुत अच्छा इंतजाम है। बेहतरीन फील कर रहे हैं, बहुत अच्छा महसूस होता है। हर साल जब भी आते हैं हम यहाँ, पिछले साल नहीं आ सके थे लॉकडाउन की वजह से, लेकिन इस साल आए, वही एंजॉयमेंट है जो हमेशा होती है। मीठे पानी में यहाँ बच्चे भी बहुत मजा कर रहे हैं, काफी मजा आ रहा है और एंजॉय भी काफी खूब हो रहा है ना। यहाँ पर पूरी फैमिली एक साथ हम लोग सब आए हुए हैं। झील पे तो मैं बहुत बेहतरीन फील कर रहा हूँ। ये पीना मीठा पानी है, यहाँ लहरें नहीं आती हैं, सुकून से नहाया जाता है और यहाँ बाइक पे आने का बहुत मजा है। हम बहुत अच्छा फील कर रहे हैं और बहुत मजा आ रहा है। और जो है यहाँ पे झील में आके मीठा पानी है और बहुत ठंडा ठंडा हो रहा है, अच्छा लग रहा है। बहुत अच्छा आएगा, मजा आ रहा है यहाँ पे। ये बच्चे आपके साथ है तो वो खुशी महसूस कर रहे हैं? जी बहुत ज्यादा, बहुत मजा आ रहा है। कराची में वैसे तो गर्मी होगी, हाँ यहाँ पे भी है, कम है, लेकिन मजा आ रहा है, ठंडा ठंडा पानी हो रहा है। कोई भी परेशानी नहीं है, हमें बहुत अच्छा एनवायरनमेंट मिला है यहाँ पर, खुशी हुई है हमें, हर चीज की सपोर्ट है। हम लोग खाना पीना सब कुछ हमें प्रोवाइड कराई है। बाकी हम लोगों ने यहाँ खुद भी अपने मदद आप के तहत काफी काम वाम करके मीठा वीठा सब कुछ रेडी करा। लबे शीरी खाई हमने, दिल लबे शीरी से हो गया यहाँ पानी में आके, और दिल गार्डन से हो रहा है। बहुत अच्छा फील कर रहे हैं, रंग काला हो गया। हाँ, क्यों काला हो गया? वो नहीं लगाई थी ना मुँह पे, तम लोग नहीं लगाई थी। कराची में तो वैसे गर्मी ज्यादा होगी आजकल? नहीं ज्यादा नहीं है। जी नाज़रीन, कींझर ते सैर तफ़री करण लाइ आयल माण्हुनि जो तव्हां वीचार ॿुधा। उन जो चवणु आहे त शदीद गर्मियूं जिते आहिनि, उन गर्मियुनि जे मौक़े ते उहे मोकलनि जे ॾींहं ते हिते अचनि था, कींझर ते ख़ूब इंजॉय कनि था। ऐं कींझर जूं हुस्नाकियूं हाणे बहाल थी वियूं आहिनि। डिघे अरसे खां पोइ कोरोना वारी सूरताल सबबि कींझर ते जेको आहे माण्हुनि जी आमदरफ़्त बंदि हुई, ॿेड़ियूं बंदि हुयूं। हाणे जॾहिं ॿेड़ियूं बहाल थियूं आहिनि त माण्हुनि में ख़ुशी जी लहर डोड़ी वई आहे। ऐं सियाहत खाते पारां, इंतिज़ामिया जे पारां जेके बोट्स मुक़ररु कया विया आहिनि, त उन पाणी में माण्हुनि खे नथो छॾियो वञे, उनखां रोकियो पियो वञे, जंहिं करे जेको आहे काफ़ी बहितरी आई आहे। पर सरकार जे तरफ़ां जेके दावाऊं थींदियूं रहियूं आहिनि, पर उन जे बावजूद बि अहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं हिते सियाहनि जे लाइ नथियूं हुजनि, तंहिं करे उहे किनारनि ते लॻल तंबू जेके आहिनि उन्हनि में वेही वक़्तु गुज़ारीनि था। उन क़िस्म जूं सहूलियतूं हिते न आहिनि, जंहिं करे माण्हुनि खे ज़रूरु परेशानी थिए थी। उन जे बावजूद बि गर्मी जा सटियल माण्हू जेके आहिनि हिते अची जेको आहे गर्मी ऐं बिजली जी अणेराणिया लोड शेडिंग जा सतायल माण्हू कींझर ते अची ख़ूब इंजॉय कनि था ऐं पंहिंजी जेका ख़ुशियुनि जो इज़हार कनि था। कैमरामैन अली मोहम्मद जोखियो सां गॾु महबूब बिरोही, KTN न्यूज़, कींझर ठटो। नाज़रीन, सिंध जे ॿियनि इलाइक़नि जियां कश्मीर में